बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। माया माझी शेफ़ आबदा बलोच ऐं ईद जो ॾींहुं आहे तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं मुबारकियूं ऐं यकीनन तव्हांजी बि उज़र थी हूंदी जिथे न बि थी आहे। अल्लाह पाक तव्हां सभिनीनि जी असां सभिनीनि जी क़ुर्बानी खे क़बूल करे ऐं क़ुर्बानी जो मफ़हूम बि सम्झण जी ज़रूरत आहे। कोशिशि कयो त पंहिंजे अहिड़नि रिश्तेदारनि खे पंहिंजे ओड़े पाड़े वारनि खे ऐं उन्हनि माण्हुनि खे ज़रूरु यादि कजो जेके सॼो साल वाक़ई अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके ख़रीद करे गोश्त खाइण जी इस्तात न रखंदा आहिनि। कोशिशि कजो त पंहिंजी क़ुर्बानी में ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि खे ज़रूरु यादि कयो। ऐं ज़ाहिर आहे ईद आहे, सेलिब्रेशन्स आहिनि ऐं जिथे क़ुर्बानी थिए थी जिथे न बि थिए थी, मज़ेदारी जी ॻाल्हि इहा आहे त हर घर में ऑलमोस्ट गोश्त चढ़ंदो आहे ऐं पचंदो आहे। त अॼु असां बि ज़बरदस्त क़िस्म जो फ्राई कीमो ठाहींदासीं ऐं उन सां गॾु मिठो त आहे ई, छो त ईद आहे, सेलिब्रेशन्स हुजनि त नमकीन त हूंदो ई आहे, पर मिठो जेको आहे उहो गॾु गॾु रहंदो आहे। अॼु जो जेको मिठो आहे उहो मुंहिंजो त इलाही फेवरेट आहे, छाकाणि त उहो तमामु जल्दी इंस्टेंट तयारु थींदो आहे ऐं उहो एॾो मज़े जो तयारु थींदो आहे त उहो माण्हू तव्हां खां उनजी रेसिपी पुछंदा भई इहो रेसिपी आख़िर छा आहे, इहो एतिरो ज़बरदस्त मिठो कीअं तयारु कयो अथव। ऐं उन में असां स्टोव यूज़ बि न कंदासीं, बसि उनजी छड़ो मिक्सिंग आहे ऐं ज़बरदस्त क़िस्म जो उनखे थधो कयो, तव्हांजो मिठो तयारु थी वेंदो। सभिनीनि खां अवल अचूं था असां पंहिंजे फ्राई कीमे जी तरफ़। उनजे लाइ मां ऐड कंदमि इन में ऑयल, थोरो ऐड कंदासीं इन में साबित गरम मसालो ऐं जीअं ई उहो कड़कड़ाइणु शुरू कंदो मां उन में ऐड कंदमि थूम ऐं अदरक जो पेस्ट। उन में कीमो ऐड कंदासीं ऐं उनखे ढक ॾींदासीं त जीअं सुठे तरीक़े सां उहो पचणु शुरू थी वञे। थोरो असां इन में ऐड था कयूं तेज़ पत्तो जंहिंखे कमाल पट बि चइबो आहे ऐं थोरो शामिलु कंदासीं साबित गरम मसालो, जंहिंमें थोरा दालचीनीअ जा टुकर मां हिते ऐड थी कयां, हिकिड़ो नंढिड़ो फोटो शामिलु कंदासीं, थोरा कारा मिर्च ऐं लौंग, बसि 3-4 कारा मिर्च ऐड था कयूं। कुझु असां इन में शामिलु कंदासीं लौंग, थोरो मां इन में ऐड कंदमि ज़ीरो। अच्छा, जीअं इन जी हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त इन में शामिलु कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट गॾोगॾु ऐड थींदो। इन में कीमो शामिलु कंदासीं, थोरा मां इन में ऐड थी कयां ॻाढ़ा बसर, थोरो इनखे कंदासीं फ्राई। बाहि खे बि थोरो तेज़ था कयूं, ऑयल बि मां इन में थोरो ऐड थी कयां। चलो, थूम ऐं अदरक जो इन में शामिलु कंदासीं पेस्ट, चलो जी 2 टीस्पून। थोरो इनखे बि कयूं था फ्राई। ऐं गर्मी इलाही आहे, ख़ासि तौर ते ख़्यालु रखो त पंहिंजे गोश्त खे जल्द अज़ जल्द ठिकाने हणो, उनखे वांडे छॾियो या फ्रीज़र में रखो। चलो, इन में ऐड था कयूं कीमो, थोरो इनखे भुञंदासीं। अच्छा, जेसीं ताईं कीमो थोरो ड्राई थो थिए अची था वञूं फ्रूट्स जी कटिंग जी तरफ़। अच्छा, मां बसि चीकू आहिनि ऐं कीवी आहे, जेका सीज़न में जेके फ्रूट्स हुजनि उहे तव्हां इन में इस्तेमालु करे सघो था। इन में असां ऐड कंदासीं फ्रेश फ्रूट, गॾोगॾु हिन में शामिलु थींदा कैन जा फ्रूट,
उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो फ्लेवर हूंदो आहे, टेस्ट हूंदो आहे, त असां फ्रेश बि यूज़ कयूं था ऐं जेको कैन जो असांजो टिन आहे उहो बि असां हिन में इस्तेमालु था कयूं। इहे ॿई शयूं यूज़ कंदासीं। इन में ऐड थींदी फ्रेश क्रीम। जेका क्रीम आहे उहा सुठी क्वालिटी जी यूज़ कजो, छो त इन में जेको बि फ्लेवर आहे उहो उन क्रीम जो आहे। त क्रीम सुठी क्वालिटी जी तव्हांखे यूज़ करणी आहे। जेका डेयरी क्रीम हुजे, अक्सर क्रीम्स मार्केट में मिलनि थियूं पर उहे जेके आहिनि से डेयरी क्रीम्स न हूंदियूं आहिनि। अच्छा, जेको बि तव्हां फ्रूट यूज़ कयो था उनखे वाइट साइज़ पीसिस में कट कयो। अच्छा, चीकू आहे मां वटि ऐं कीवी आहे, कीवीअ खे थोरो कट कंदासीं। मिक्स फ्रूट आहे। अच्छा, हिन में सूफ़ इलाही सुठो लॻंदो आहे ऐं केला तव्हां हिन में शामिलु करे सघो था, उहे बि सुठा लॻंदा आहिनि। ऐं जीअं त गर्मी इलाही आहे ऐं गोश्त ठाहिण में ई जेकॾहिं वॾी ईद जी ॻाल्हि कई वञे त असां पूरा हूंदा आहियूं, त इहो मिठो तमामु ज़बरदस्तु आहे। जेकॾहिं तव्हां ॿारनि खे बि ॾींदव त उहे बि तयारु करे वेंदा। एतिरो ज़बरदस्तु ऐं सिंपल आहे। ऐं जीअं मां तव्हांखे चयो त जेतिरो सिंपल आहे उन खां कई गुना वधीक मज़ेदार ठहंदो आहे। पंहिंजे पसंदि जा तव्हां इन में ऐड कंदव फ्रूट्स ऐं थोरी सलाद जो इस्तेमालु ज़रूरु कजो। भाॼियूं त ज़ाहिर आहे कोई बि न चाढ़ींदो आहे, पर गोश्त जो जेको बि आइटम हुजे उन सां गॾु कोशिशि कजो त सलाद तव्हांजे टेबल ते ज़रूरु हुजे, त जीअं थोरो फाइबर जो इंटेक बि थी वञे। इन्हनि 3 ॾींहंनि में बि ईअं न थिए त पोइ अक्सर ईअं थींदो आहे त ईद जे 3 ॾींहंनि खां पोइ तबियत भारी थींदी आहे या पेट इलाही माण्हुनि जा ख़राबु थी वेंदा आहिनि। कोशिशि करो त थोरी जेका आहे सा बंद गोभी, बसर, खीरा, इन्हनि जी जेका हिकिड़ी सैलड आहे उहा ज़रूरु तयारु कयो। ऐं बिरयानी, कोरमो या जेको कीमो आहे, कुझु बि तव्हां सर्व कयो था त उन सां गॾु तव्हां जेका सैलड आहे उन जो इस्तेमालु ज़रूरु रखो। हाणे कीवीअ खे थोरो स्लाइस था कयूं। इलाही ख़ूबसूरत फ्रूट हूंदो आहे, अॼुकल्ह मार्केट में आयल आहे, सीज़न में आहे। ऐं कोशिशि कजो त सॉफ्ट वारी कीवी जो इस्तेमालु कजो। जेका कीवी हार्ड हूंदी आहे न, पोइ उहा खटी बि इलाही हूंदी आहे। सॉफ्ट वारी जेकी कीवी हूंदी आहे उहा इलाही ज़बरदस्तु ऐं मिठी हूंदी आहे। हिनखे थोरो धार कट कंदासीं त जीअं थोरो गार्निशिंग में हिनखे यूज़ कयूं। अगेन उहा ई ॻाल्हि त नमकीन त तयारु थिए ई अथो, पर कुझु मिठो बि ज़बरदस्तु हुजणु खपे त भई लॻे त सही त ईद आहे, सेलिब्रेशन्स आहिनि। चलो, ऐं थोरो ई अची वियो असांजो एप्पल। मां इन जी स्किन रिमूव नथी कयां ऐं जेकॾहिं तव्हां करणु चाहियो त करे सघो था। इनखे बि क्यूब्स कंदासीं ऐं इन में मां थोरी जेका खंडु आहे उहा स्प्रिंकल कंदासीं त जीअं सूफ़ जो रंग जेको आहे सो ख़राबु न थिए। सूफ़ आहे, केलो आहे, जेकॾहिं इन जी तव्हां कटिंग करे था रखो त पोइ उनजो थोरो स्प्रिंकल कयो उन ते, या लेमन जूस तव्हां ऐड करे सघो था। लेमन या पोइ खंडु शामिलु कयो। जीअं तव्हांजे फ्रूट जी जेका अपीयरेंस आहे उहा ख़राबु न थिए। हिन में आयरन इलाही हूंदो आहे, जंहिंजे करे केला ऐं सूफ़ जेके आहिनि से कारा थी वेंदा आहिनि। बसि छड़ो असांखे कटिंग करणी आहे, ॿियो कुझु बि न आहे। बसि मिक्सिंग कंदासीं ऐं ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां हिनखे थधो कयो। ऐं सुठो आहे जेकॾहिं तव्हां हिकिड़ो ॾींहुं अवल मिठे खे तयारु कयो। मां त मिठे जे लाइ हमेशह इहो ई चवंदी आहियां त 1-2 ॾींहं अवल तयारु कयो। अच्छा, हिन जे मथियां ऐड कयूं था थोरी खंडु। फ्रूट्स जी कटिंग खे कंप्लीट था कयूं। थोरो असांजो कीमो तयारु थी वञे त बसि लास्ट में हिन में ऐड कंदमि मां कुझु पिसियल मसाला। बल्कि हे कीवी कट करे हिन में मसाला ऐड था कयूं। थोरा सावा मिर्च असां हिन में शामिलु कंदासीं ऐं बेसिक सो असांजो मसालो हूंदो लूणु, मिर्च,
हेड शामिल कंदासीं, थोड़ो पिसियल गरम मसालो ऐड कंदासीं ऐं लास्ट में हिन में अदरक ऐं धाणा थोड़ो फूदनो शामिल कंदासीं। बस पराठनि सां गॾु इलाही मज़े जो लॻंदो ऐं नान सां गॾु बि तव्हां हिनखे सर्व करे सघो था। नंढड़ी हिकिड़ी ब्रेक जो असां वटि वक़्तु थी वियो आहे। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ किचन में। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ते। ऐं मां वटि पीचिस आहिनि, त पीचिस बि कट था कयूं। सुठा लॻंदा, हल्का मिठा ऐं हल्का खटा। गर्मियुनि में बि ॾिसियो वञे त इलाही फ्रूट्स जेके आहिनि से मार्केट में अची वेंदा आहिनि, जेके तव्हांखे सुठा लॻनि। बसि मां इनखे बि कट थी कयां ऐं पोइ कीमे में असां ऐड कंदासीं कुझु मिर्च ऐं मसाला। स्पेशली मां हिन में सावा मिर्च ऐड कंदमि ऐं सावनि मिर्चनि में इनखे तयारु कंदासीं। थोरा ॻाढ़ा मिर्च ऐड कंदासीं। ॿिन्हिनि जो कलर ऐं फ्लेवर ईंदो त ज़बरदस्त थी वेंदो। और इनखे फ्राई था कयूं सुठे तरीक़े सां थूम ऐं अदरक जी पेस्ट ऐं गरम मसाले सां गॾु। बस दैट्स इट। जेकॾहिं फ्राई सुठो थी वियो त पोइ तव्हांजो कीमे जो जेको टेस्ट आहे उहो बि सुठो ईंदो। चलो, ये पीचिस अची विया। हाणे इन में ऐड था कयूं कुझु स्पाइसिस। लूण असां इन में शामिल कंदासीं हस्बे ज़रूरत। लूण थोड़ा इन में शामिल कंदासीं ॻाढ़ा मिर्च। अच्छा, इन में शामिल कंदासीं हेड। बस इहे टे मसाला शामिल करण खां बाद में इनखे थोरो अञा इन जी थींदी भुनाई। अच्छा, हे जेका ट्रे आहे इहा पोइ हिते था रखूं। हाणे थोड़ा कट कंदासीं टमाटा। मां इन में शामिल कंदमि ॿ टमाटा ऐड कंदासीं ऐं जॾहिं हिनजी सर्विंग थींदी त पोइ मां इन में शामिल कंदमि थोरो साओ मसालो। हिकिड़ो बसर कट करे उहो शामिल कंदासीं ऐं इहो खड़े खड़े मसाले सां गॾु कीमे खे सर्व कंदासीं। चलो, ऐड था कयूं। थोड़ी खटास ईंदी कीमे में त सुठो लॻंदो। लास्ट में लेमन जूस ऐड कंदासीं। थोड़ी हिन में जूलियन में कटिंग करे ऐड कंदासीं अदरक। अच्छा, लास्ट में जेको मसालो ऐड करणो आहे न उन जी बि थोड़ी कटिंग कंदा हलूं। हिकिड़ो बसर ऐं पुदीने जा पत्ता मां हिन में शामिल कंदमि। थोड़ा ऐड कंदासीं हिन में धाणा
ऐड कंदासीं हिन में सावा मिर्च, थोड़ा खड़ा खड़ा ई बसर हूंदा असां हिनखे सर्व कंदासीं। इलाही मज़ेदार लॻंदो आहे। ऐं लास्ट में जेकॾहिं तव्हांजी दिलि चए त हिनखे कोयले जी धोनी बि ॾेई सघो था। चलो जी, आहे हिनजी थोड़ी तेज़ था कयूं त जीअं टमाटा सुठे तरीक़े सां फ्राई थी वञनि। हिकिड़े ई मां खई आहे वॾे साइज़ जो बसर, उनखे असां कयो अथसीं बारीक स्लाइस। चलो जी, अच्छा जेके टमाटा आहिनि उन्हनि खे चिमचे जी मदद सां थोरो मैश कंदासीं। ॻाढ़ा बसर मां हिन में ऐड करे चुकी आहियां, लूणु, ॻाढ़ा मिर्च असां हिन में शामिलु कया आहिनि, हेड असां हिन में ऐड कई अथसीं। तव्हां ॾिसी सघो था त जेके टमाटा आहिनि ज़बरदस्त तरीक़े सां मैश थी विया आहिनि। हाणे हिन में शामिल था कयूं खोले करे इहे रिंग्स में बसर। अच्छा थोड़ो मां हिन में शामिल थी कयां सावा धाणा, आहे कयूं था हिन जी स्लो। अगेन जेके बारीक वारियूं असांजूं ॾंडियूं आहिनि उहे ऐड कंदासीं हिन में। थोड़ा सबील हूंदा धाणा त सुठो लॻंदो। बस जेके सफ़ा थुल्हियूं ॾंडियूं आहिनि उनखे कंदासीं साइड में ऐं बाक़ी धाणनि खे बारीक कट था कयूं। अची विया धाणा, थोड़ा ऐड कंदासीं सावा मिर्च, ॿियो भी ऐड था कयूं। थोड़ो हिन में ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो, हिकिड़ो टीस्पून
नंढड़ी ब्रेक जो मां वटि वक़्तु थी वियो आहे त ब्रेक था वठूं। ब्रेक खां पोइ ते तव्हां सां मिलूं था अचे आवाज़ जे किचन में। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ऐं हिते मां ऐड थी कयां थोरा असां पंहिंजो शामिल कईसीं अदरक। बसि मां हाणे हिनखे ढक थी ॾियां। ऐं अची था वञूं पंहिंजे मिठे जी रेसिपी ते। अच्छा, हे अची वई असांजी डेयरी क्रीम। थोड़ी मां हिन में ॿी बि ऐड थी कयां। 2 पैकेट्स बेसिकली तव्हांखे हिन में शामिल करणा आहिनि त हिनखे सॼो खोले था छॾियूं। चलो, ये अची वई असांजी क्रीम। ये सभिनी शयुनि खे हटाए था छॾियूं ऐं अच्छा, ये अची वई असांजी क्रीम। ऐं क्रीम में असां ऐड, अच्छा क्रीम में मां खंडु शामिल न कई आहे छो त जेके बि असांजा फ्रूट्स आहिनि उहे तमामु सभई मिठा आहिनि, त मां इन में ऐड थी कयां। असांजा जेके बि फ्रूट्स आहिनि उहे इन में शामिल कंदासीं। बस थोड़ी मां कीवी जेका आहे सा गार्निशिंग जे लाइ बचायां थी, बाक़ी सभु इन में शामिल था कयूं। ऐं बिल्कुलु इन ई तरीक़े सां थोड़ा कैन जा फ्रूट्स भी गार्निशिंग जे लाइ बचाए वरी तमामु इन में ऐड कंदासीं। एतिरे सुठे तरीक़े सां इनखे मिक्स कयो त जेका बि क्रीम आहे उहा कोट करे वञे असांजे सभिनी फ्रूट्स खे। बस जेतिरो तव्हां इनखे थधो कंदव हे एतिरो ई मज़े जो लॻंदो। अच्छा जी, हे जेकी मिक्सिंग आहे इहा असांजी सुठे तरीक़े सां थी वई आहे। त अच्छा, जेके साइड्स आहिनि उहे असां कंदासीं क्लीन त जीअं असांजो जेको प्यालो आहे उहो नीट लॻे। बसि
अच्छा हाणे असां हिन जे मथियां ऐड कंदासीं थोड़ा फ्रूट, थोड़ो कलर जीअं नज़र अचे बस। जी तव्हांखे सुठो लगे थो ईअं तव्हां पंहिंजे जेको डिज़र्ट आहे उनखे गार्निशिंग ॾेई सघो था। जेतिरा कलर्स हूंदा बसि ओतिरो सुठो लॻंदो। इन जे मथियां हिकिड़ो क्रंचीनेस ऐड करण जे लाइ असां शामिलु कंदासीं चॉकलेटी बिस्किट्स जंहिंखे तव्हां क्रश करे रखो ऐं उहे सर्व थींदा बिल्कुलु सर्व करण जे वक़्तु। मतिलबु तव्हां जेकॾहिं इनखे राति जो ठाहियो आहे त उन वक़्तु तव्हां बिस्किट्स ऐड न कंदव, तव्हां बिस्किट्स ऐड कंदव जॾहिं तव्हां हिनखे सर्व कंदव, जॾहिं तव्हां खाइण जे लाइ इनखे बिल्कुलु रेडी हूंदा तॾहिं तव्हां हिन में बिस्किट्स ऐड कयो। त जीअं बिस्किट्स बिल्कुलु फ्रेश हुजनि, जेकॾहिं तव्हां राति जो ऐड कंदव त उहो सौगी थी वेंदा ऐं सॉफ्ट बिस्किट्स पोइ हिन में सुठा न लॻंदा। अच्छा हे तयारु थी वियो। इन जे मथां बसि मां बिस्किट्स ऐड कंदमि ऐं जेको कीमो आहे उहो बि असांजो बिल्कुलु तयारु थी वियो आहे। चलो मां तव्हांखे रिकेप ॾींदी हलां असांजे उन्हनि घर भातियुनि जे लाइ जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे। अॼु जेको असांजो क्रीमी डिज़र्ट आहे उन में 2 पैकेट यानी 400 ml मां ऐड कया आहिनि फ्रेश क्रीम। उन में असां ऐड कयासीं सीज़नल फ्रूट जेके बि तव्हांखे सुठा लॻनि था उहे तव्हां शामिलु कयो। मां वटि कीवी हुयो, मिक्स फ्रूट जो टिन असां उन में ऐड कयोसीं। इन सां गॾोगॾु पीचिस हुया, एप्पल हुयो जेको असां उन में शामिलु कयोसीं, चीकू ऐड कयोसीं। तमामु शयुनि खे मिक्स कयो क्रीम में सुठे तरीक़े सां, कुझु कलर्स मथियां ऐड कयो ऐं उन खां बाद में क्रंची बिस्किट सां हिनखे गार्निशिंग बि ॾींदासीं ऐं हिकिड़ो क्रंची टेक्सचर बि ईंदो त उहो बसि ऐड करणु बाक़ी आहे जेको बिल्कुलु सर्विंग जे टाइम ते ऐड थींदो। कीमे जे लाइ तव्हां ऑयल में अदरक लहसुन जो पेस्ट ऐं साबित गरम मसालो ऐड कयो, सुठे तरीक़े सां कड़कड़ाइण शुरू थी वञे। कीमो ऐड कंदासीं, कीमे खे भुञो, उन खां बाद में लूणु, मिर्च, हेड्र शामिलु कंदासीं। अञा हुनजी भुनाई थींदी। उन में टमाटा स्लाइस करे ऐड कयो, भुनाई कयो त जीअं टमाटा ज़ाहिर थियणु बंदि थी वञनि। उन खां बाद में हुन में हिकिड़ो बसर रिंग्स करे ऐड कयो ऐं 2 जेके हिन से सावा मिर्च कटे करे ऐड कयासीं, पुदीनो, सावा धाणा उन में मां कटे करे ऐड कया आहिनि ऐं गॾोगॾु अदरक उन में शामिलु कईसीं जूलियन में कटियल। थोड़ा ॿिया बि हिन में धाणा ऐड कंदासीं जॾहिं असां हिनजी सर्विंग कंदासीं। गर्मा गर्म इनखे सर्व कयो नान सां और पराठनि सां गॾु। ऐं हींअर वक़्तु थी वियो आहे त हिकिड़ी नंढड़ी जेका आहे सा ब्रेक वरिती वञे। तव्हां केॾांहुं बि न वञिजो, असां सां गॾु ई रहिजो। वापसि ईंदासीं ऐं रेसिपीज़ खे सर्व कंदासीं। जेको असांजो मिठो आहे उनजी गार्निशिंग अञा बाक़ी आहे। त मिलूं था तव्हां सां नंढड़ी ब्रेक खां पोइ ते। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। अॼु असां तयारु कयोसीं फ्राई कीमो ऐं उन सां गॾोगॾु ज़बरदस्त क़िस्म जो क्रीमी डिज़र्ट जेको क्विक मिंटनि में तव्हां तयारु करे सघो था पंहिंजे घर में। मुंहिंजो त इलाही फेवरेट आहे। जेतिरो ठाहिण में आसान आहे एतिरो ई खाइण में मज़ेदार बि थींदो आहे। अच्छा कुझु त हिन में नट्स थी ऐड कयां, छड़ो उहा ई ॻाल्हि त थोरो जीअं क्रंचीनेस अचे हिन जे मथियां बसि। ऐं जेके कुकीज़ आहिनि उहे शामिलु कंदासीं असां। चॉकलेट उन जी वजह इहा ई आहे त कलर में सुठा लॻंदा। थोरो ऐड था कयूं हिन में बादाम, चलो
जीअं तव्हांखे सुठो लॻे थो ईअं तव्हां पंहिंजे डिज़र्ट जी गार्निशिंग कयो। मां बसि इन में थोड़ियूं लाइन्स ठाहींदमि बिस्किट्स जी मदद सां। क्रंची बिस्किट ऐड कजो चॉकलेटी फ्लेवर में, जेको तव्हांखे सुठो थो लॻे। ऐं अगेन मां तव्हांखे ॿुधायो त इहो सर्व थींदो बिल्कुलु सर्विंग जे वक़्तु। उन खां अॻु में ऐड कंदव त बिस्किट सॉगी थी वेंदा, सॉफ्ट थी वेंदा ऐं खाइण में बिल्कुलु बि मज़ो न कंदा। ऐं इहा ई इन मिठे जी ट्रिक बि आहे। बसि हाणे कीमे खे बि कंदासीं डिश आउट। चलो जीअं थोड़ा सा जा कलर्स भी नज़र अचन ऐं बिस्किट्स भी नज़र अचन। थोड़ा ऐड था क्यों बादाम पिस्ता। चलो रिकैप असां तव्हांखे ॾिनोसीं। उम्मीद आहे त अॼु जी रेसिपी तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी। उहे असांजा तमामु घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे, त मां इहो ई चवंदमि त तव्हांखे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकियूं हुजनि। ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे ऐं अल्लाह पाक असां सभिनीनि जी क़ुर्बानी खे क़बूल करे ऐं ज़रूरु यादि रखंदा उन्हनि सभिनीनि माण्हुनि खे जेके अस्तात नथा रखनि ऐं इंतज़ार में आहिनि त अॼु तव्हांजे घर जेका क़ुर्बानी थी आहे त उहा उन जे ख़ुशियुनि जो ज़रियो ठही वेंदी। पाण बि खाओ ऐं पंहिंजे प्यारनि खे बि खारायो ऐं उन्हनि खे बि जेके सॼो साल गोश्त ख़रीद करे न खाई सघंदा आहिनि। ऐं यकीनन तव्हां पंहिंजे घर में बि ज़बरदस्त ताम ठाहिया हूंदा। मुंहिंजी कोशिशि रही त तव्हां सां ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ शेयर कयूं वञनि। कीमो असांजो तयारु थी वियो आहे, इनखे कयूं था डिश आउट। अच्छा, थोड़ो इन में ऐड कंदासीं लेमन जूस। थोड़ा अञा मां इन में ऐड कंदमि धाणा। सुठे तरीक़े सां मिक्स करे डिश आउट था कयूं। चलो ट्राई ज़रूरु कजो रेसिपी ऐं तमामु ज़बरदस्त तयारु थींदी। तव्हां जॾहिं पंहिंजे घर में बि ठाहींदव त अहिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू हूंदी। चलो ईद जो ॾिहाड़ो आहे, ख़ुशियुनि जो ॾिहाड़ो आहे, त ख़ुशियूं जॾहिं असां वंडींदा आहियूं त उहे अञा बि वधी वेंदियूं आहिनि। ईअं ई ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ ठाहियो ऐं अल्लाह पाक असां सभिनीनि जे दस्तरख़्वान खे वसी करे इन में बरकत ॾे। इन ई ॻाल्हि सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां
सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं मुबारकियूं। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं हिकिड़ी नई ज़बरदस्त फ्रेश एपिसोड सां गॾु ऐं ज़बरदस्त रेसिपीज़ सां गॾु। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखंदा। तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।